रिश्तो, नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो। दोस्तों, अज अस अहमदाबाद शहर के अगोरा मॉल में आयूं। अज असांजी सिंधी फिल्म नाजुक रिश्तो जेका रिलीज थी है। असांजे विस्तार जा भारतीय जनता पार्टी जा MLA असांजा सिंधी भाव बलराम खूबचंद थावाणी जो पैंजो कीमती वक्त कढी कर हिते आया आहिनि। बलराम भाई, हीअ फिल्म तव्हां ॾिठी, तव्हांखे कीअं लॻो ऐं नाजुक रिश्तो अॼु जे बारे में तव्हां छा असांजे सिंधी समाज के मैसेज ॾियणु चाहींदा ऐं छा ॿुधाइणु चाहींदा हिन फिल्म के बारे में? जय झूलेलाल। अॼु मां लॻभॻि 25-26 सालनि खां पोइ हिकिड़ी सिंधी फिल्म ॾिठी आहे। 25-26 सालनि में कॾहिं मां हिंदी या काई मूवी न ॾिठी आहे, पर जेका अॼु मां ये फिल्म ॾिठी आहे, दिलि खे छूं वई आहे। सम्झ, फिल्म मूंखे ॾाढी वणी आहे। घरू स्टोरी आहे, ॿिनि परिवारनि जे विच में आहे ऐं समाज जे जेके डायरेक्टर आहिनि या कलाकार आहिनि हिन में महिनत कई आहे, उन्हनि खे ख़ूब ख़ूब वाधायूं हुजनि। हिन फिल्म जे अंदरि जेका बि ॿिनि परिवारनि जे विच में नाजुक रिश्तो जंहिं ते रखियो आहे नालो, उन्हनि जो प्रेम थिए थो, प्यार थिए थो, वरी टकराव थिए थो, एंड सम्झोता थिए थी। पर मां समाज खे चवंदुमि, हीउ जेको नाजुक रिश्तो आहे फिल्म, हिन नाजुक रिश्ते ते पाण अमल हणियूं। हिंदुस्तान में जेतिरा बि पाण सिंधी आहियूं, हीअ फिल्म ॾिसी करे उनजो 25% हिन फिल्म जो असरु पंहिंजे परिवार ते हणियूं, ताकी जेके बि असांजे परिवार में समाज में नंढी वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, उन ॻाल्हियूं जेके बुरियूं ॻाल्हियूं आहिनि या ग़लति ॻाल्हियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं मिटाए करे पंहिंजे समाज खे ऐं परिवार खे ऊचो करूं। हीअ फिल्म सिंधी समाज खे मां चवंदुमि, हिकु दफ़ो परिवार सां ज़रूरु ॾिसिजो। फिल्म तमामु A ग्रेड ठही आहे। फिल्म में काई बि ओवर एक्टिंग वग़ैरह न, गाननि जी सेटिंग सुठी आहे, जिन कलाकारनि एक्शन कई आहे उहा बि A ग्रेड आहे। असांजी जेका हीअ फिल्म ठही आहे, कि हिंदी फिल्म खां घटि कान्हे का। जेका सुपरस्टार हिंदी फिल्मूं ठहंदियूं आहिनि, त हीअ सिंधी सुपरस्टार फिल्म ठही आहे। ऐं मां सभिनी सिंधियुनि खे हिकु MLA जे नाते ऐं सिंधी भाउ जे नाते विनती कंदुमि त हीअ परिवार सां हिकु दफ़ो फिल्म ॾिसिजो ऐं हिन फिल्म मां गुण खणी करे पंहिंजे परिवार में अमल कजो। ऐं हे असांजे जेके समाज में नंढी वॾियूं घटनाऊं थियनि थियूं या कमी पेशियूं थियनि थियूं, हिन फिल्म जे द्वारा असां दूरि कयूं ऐं पंहिंजे समाज खे ऊचो खणूं। इहा ई मुंहिंजी प्रार्थना। जय झूलेलाल, जय सिंध, जय हिंद। नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो।